अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दे मिरर में अवां खे भली कार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे हिकु अहिड़े खाते जो ज़िक्र कंदासीं जेको ठाहियो त इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ वियो हो, पर उते इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणण बदिरां कामूरा करप्शन ज़रिए माल ठाहिण में पूरा आहिनि। जी आऊं ज़िक्र कयां पई सिंध जे इंसानी हक़नि वारे खाते जो, जिते बेइंतिहा करप्शन जो इंकशाफ थियो आहे। कामूरा रिथाउनि ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जी ख़रीदारीअ लाइ रखियल रक़म हड़प करे विया आहिनि ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त इन खाते जे सेक्रेटरी करप्शन कंदड़ कामूरनि ख़िलाफ़ एक्शन खणण जे कुझु ॾींहंनि खां पोइ यूटर्न वठंदे उन्हनि समूरनि कामूरनि खे क्लीन चिट बि ॾेई छॾी आहे। नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदासीं त इहा ॻाल्हि करप्शन जे इल्ज़ाम हेठि आयल कामूरनि खे क्लीन चिट ॾियण ताईं बि महदूद न रही, पर उन्हनि कामूरनि मां हिकु कामूरे खे बि 6 डायरेक्टोरेट जा मालियाती इख़्तियार ॾेई नवाज़ियो वियो आहे। नाज़रीन, अॼु असां इंसानी हक़नि वारे खाते में थियल करप्शन खे वाइखो करण सां गॾु प्रोग्राम जे ॿिए हिसे में पोरे वारे खाते जे मातहत इदारे सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट सेसी जो बि ज़िक्र कंदासीं, जिते इस्पतालुनि लाइ 50 करोड़ रुपयनि खां वधीक जे दवाउनि जी ख़रीदारीअ में थियल जालसाज़ी जो स्कैंडल साम्हूं अचण बावजूदि मुलविस कामूरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। इंसानी हक़नि वारे खाते में बेइंतिहा करप्शन, रिथाउनि ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जी ख़रीदारीअ लाइ रखियल बजट हड़प, इल्ज़ाम हेठि आयल कामूरनि खे क्लीन चिट बि मिली वई। 2016 में ठाहियल ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट पंहिंजा मक़सद हासिल करण में नाकाम, कामूरनि मिली भगत करे बजट खे रगड़ो ॾेई छॾियो। इंसानी हक़नि वारे खाते जे सेक्रेटरी तहसीन फातिमा खाते में करप्शन वारे मामले ते एक्शन खणण खां पोइ ओचितो यूटर्न वठी छॾियो। सेक्रेटरी तहसीन फातिमा 3 कामूरनि, एडिशनल सेक्रेटरी फज़ल अवैसी, सेक्शन ऑफिसर्स आशिक अली अबड़ो ऐं अमजद चांडियो ते 3 करोड़ रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम हयो। करप्शन इल्ज़ाम हेठि आयल 2 कामूरनि ख़िलाफ़ लेटर वापसि, सेक्रेटरी 1 करोड़ 73 लख रुपयनि जी करप्शन जो ज़द में आयल कामूरे खे वरी 6 डायरेक्टोरेट जा मालियाती इख़्तियार बि ॾेई छॾिया। 8 करोड़ रुपयनि जी लाॻत वारी ह्यूमन राइट्स कंप्लेन मैनेजमेंट सिस्टम में बि करप्शन, ह्यूमन राइट्स ऐं PND डिपार्टमेंट आम्हूं साम्हूं। ह्यूमन राइट्स खाते ख़रीद कयल सर्वर बिना इस्तेमाल जे अजाया करार ॾेई कंहिं ॿिए डिपार्टमेंट खे ॾियण जी दरख़्वास्त करे छॾी। रिथाबंदी खाते पारां सर्वर ॿिए कंहिं खाते खे ॾियण खां इनकार। PC1 मूजिबि रिथा ते कमु कयो जेके सर्वर ख़रीद कया विया आहिनि उहे इंस्टॉल, ऑपरेट ऐं इस्तेमालु कया वञनि। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे खाते पारां मामले ते DGIT खां राय वठण जी सिफ़ारिश। सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट सेसी जे इस्पतालुनि लाइ 50 करोड़ रुपयनि खां वधीक जे दवाउनि जी ख़रीदारीअ में जालसाज़ी, मुलविस कामूरनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी। बिना तस्दीक जे अघ मंज़ूर कंदड़ सेसी जे कामूरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां मामलो दॿायो वियो। जांच कंदड़ इदारनि जी ख़ामोशी बि सवाल उथारे छॾिया। सेसी जे डायरेक्टर प्रोक्यूरमेंट डॉक्टर आज़म सुलहरी जी सरबराही में टेंडर थियो। कमेटी में अब्दुल वाहिद शोरो, सनी मोयुद्दीन ऐं तनवीर कादिर शामिल हुआ। UTS ऐं SNT कॉर्पोरेशन जा पे ऑर्डर कूड़ा निकिता। फ्रॉड ऐं जालसाज़ीअ में मुलविस कामूरनि तोड़े कंपनी मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर, टाइम ॾियण लाइ। सगीर, पाण प्रोग्राम जे पहिरें हिसे में ज़िक्र कंदासीं सिंध जे इंसानी हक़नि वारे खाते जो। सगीर, हिन खाते में थियल करप्शन ऐं अंधेर नगरी वारे स्कैंडल ते ॻाल्हाइण खां अॻु इहो ॿुधाइजो त इंसानी हक़नि वारो खातो कहिड़े मक़सद लाइ जोड़ियो वियो हो ऐं जंहिं मक़सद लाइ हीउ खातो जुड़ियल आहे, छा हेल ताईं उहे मक़सद हासिल थी सघिया आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में इंसानी हक़नि वारो खातो जेको आहे इंतिहाई अहमियत जे हामिल आहे ऐं हीउ खातो जेको आहे 2008 में डायरेक्टोरेट इन जो क़ाइमु थियो हुयो, जंहिंखां पोइ 2016 में बाक़ाइदा हिकिड़ो मुकमल डिपार्टमेंट ठाहियो वियो। हाणे उनमें हिन जे खाते जे मातहत जेके आहिनि उहे 3 जेके आहिनि मातहत डिपार्टमेंट आहिनि। उनमें डायरेक्टोरेट ऑफ ह्यूमन राइट्स, उनखां अलावा सिंध ह्यूमन राइट्स कमीशन ऐं टेरिटरी इम्प्लीमेंटेशन सेल, मतिलबु 3 इदारा जेके आहिनि उहे इन जे मातहत कमु कनि था। ऐं इन जो कमु जेको आहे उहो इंसानी हक़नि जी जेका भञकड़ी थिए थी उन्हनि खे रोकणु या मुतासिरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करणु ऐं उनखां अलावा उन्हनि मुतासिरनि खे तकिड़ो इंसाफ़ फ़राहम करण जे लाइ हीउ जेको इंसानी हक़नि वारो खातो जेको आहे उहो ठहियलु आहे।
पर तव्हां ॾिठो हूंदो त हर जाइ ते, हर हंधि, हर इलाइक़े, हर शहर में इंसानी हक़नि जी जेका उहा भञकड़ी थिए थी, केतिरा ई केस जेके आहिनि उहे रिपोर्ट थियनि था, पर ही इदारो जेको आहे उहे पंहिंजा मक़सदु हासिलु करण में नाकाम वियो आहे। इंसानी हक़नि जी सरेआम भञकड़ी थिए थी, मुतासिरनि खे इंसाफ़ नथो मिले ऐं हिन डिपार्टमेंट में वेठल जेके कामोरा आहिनि जंहिंजो कमु आहे त इंसानी हक़नि जी जिते भञकड़ी थिए थी उन्हनि खे रोकिजे, मुतासिरनि खे तकिड़ो इंसाफ़ फ़राहम कजे ऐं उन्हनि जूं शिकायतूं ॿुधे ऐं उन्हनि शिकायतुनि खे हल करे। पर इन इदारे में वेठल जेके कामोरा आहिनि, जेके सालनि खां वेठल हुआ ऐं बल्कि हिन वक़्तु बि उहे मौजूदु आहिनि, उन्हनि इहे समूरिया जेके मक़सदु हासिलु करण बदिरां उन्हनि करप्शन वारे तरफ़ हलिया विया आहिनि ऐं खाते जी जेका बजेट आहे उन बजेट ते उन्हनि जी नज़र पई आहे ऐं करोड़े रुपयनि जी उन्हनि करप्शन कई आहे। त जंहिं मक़सद लाइ ही जेको तव्हांजो सुवालु आहे त उहो इदारो ठाहियो वियो, उहो मक़सदु हासिलु करण में नाकाम वियो आहे। हिन वक़्तु ॼण ईअं लॻे पियो त हीउ इदारो मुकमल तौर ते ग़ैरफ़ाल आहे। जेकी उन जी बजेट आहे उहा काग़ज़नि में ख़र्चु ॾेखारे ऐं हिकिड़ी मिली भगत करे जेके वेठल कामोरा आहिनि उहे अरबे रुपयनि जी करप्शन कनि था ऐं करोड़े रुपयनि जी उहा करप्शन कनि था, जंहिंजो जेको डिपार्टमेंट जी सेक्रेटरी आहे उहा उन जी तस्दीक बि करे चुकी आहे। जी सही। अच्छा सगीर, हाणे इहो ॿुधाइजो त ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट में करप्शन जो जेको स्कैंडल साम्हूं आयो आहे इन बाबति अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? रिथाउनि ऐं ॿियनि शयुनि जी ख़रीदारीअ लाइ रखियल कीअं रक़म हड़प कई वई आहे? ॾिसो, ही सिंध में जेको इंसानी हक़नि वारो खातो जॾहिं निगरान हुकूमत हुई उन वक़्तु ही मामिलो ज़ाहिर थियो हुयो ऐं उनखां पोइ वरी मामिलो लिकायो वियो, जंहिंखां पोइ पहिरीं जेको आहे महर साहब हिते सेक्रेटरी हुयो, जंहिंखां बाद में वरी तहसीन फ़ातिमा जेका अॻूणे चीफ सेक्रेटरी सिंध जी भेण बि आहे, उहा सेक्रेटरी आई ऐं उन सेक्रेटरी खे जेको आहे उहा उते जेके वेठल कामोरा आहिनि ऐं उहे सालनि खां इहो सिस्टम हलाईंदा पिया अचनि। उन्हनि 21 फेबरवरी ते एडिशनल सेक्रेटरी फज़ल जेको अवैसी साहब खे हिननि फज़ल हुसैन अवैसी उन्हनि खे हिननि जेको आशिक़ अली अबड़ो जेको सेक्शन ऑफिसर हुयो उन जी सही सां सेक्रेटरी जी मंज़ूरी सां हिकिड़ो लेटर निकिरे थो फज़ल अवैसी खे त तव्हां 84 करोड़ रुपयनि जी करप्शन कई आहे, DDO पावर जेके आहिनि उहे उन्हनि जा ग़लति इस्तेमालु कयो आहे, तंहिं करे तव्हां जवाब बि दाख़िल करायो, जेके ग़ैर क़ानूनी तौर ते पैसा कढाया विया आहिनि उहे हिकु हफ़्ते अंदरि जमा करायो। इहो 21 फेबरवरी ते ख़त लिखियो हुयो आशिक़ अली अबड़ो तरफ़ां। सही। उनखां पोइ वरी उन साॻी डेट ते आशिक़ अली अबड़ो अमजद चांडियो खे, जेको अमजद चांडियो बि सेक्शन ऑफिसर आहे उते, उनखे ख़त लिखियो वञे थो त तव्हां बि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते DDO रहिया हो उनमें मेंशन बि थियल आहिनि उहे महीना, त उन्हनि महीननि में जेके आहिनि तव्हां काग़ज़नि में ख़रीदारी ॾेखारे 21 लख रुपया जेके आहिनि उहे ग़ैर क़ानूनी तौर ते कढाया आहिनि, तंहिं करे इहा तव्हां करप्शन कई आहे ऐं उनजो जवाबु दाख़िल करायो ऐं पोइ वरी इहे जेके 21 लख रुपया आहिनि उहे वापसि बि कयो ऐं उनमें उनखे वार्निंग बि जारी कई वई। इहो मामिलो जेको आहे ॿिन्ही जेको इल्ज़ाम हेठि आयल कामोरनि खे इहो ज़ाहिर थियो, ख़त लिखियो वियो एडिशनल सेक्रेटरी फज़ल अवैसी खे ऐं सेक्शन ऑफिसर अमजद चांडियो खे। कंहिं ख़त उहो आशिक़ अली अबड़ो जेको आहे ख़त लिखियो, जंहिंखां पोइ 4 मार्च ते वरी जेका सेक्रेटरी तहसीन फ़ातिमा उन आशिक़ अबड़ो खे बि ख़त लिखे थी त तव्हां 1 करोड़ 73 लख रुपयनि जी करप्शन कई आहे। उन में जेके आहिनि उहे महीना बि ॾिना विया आहिनि त तव्हां उन वक़्तु DDO हुयो, ग़ैर क़ानूनी तौर ते तव्हां पैसा कढाया आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे काग़ज़नि में ख़रीदारी ॾेखारे ऐं तव्हां उहा ख़रीदारी नाहे कई उन्हनि जी ऐं उहे पैसा तव्हां ग़ैर क़ानूनी तौर ते कढाया आहिनि। 1 करोड़ 73 लख रुपयनि जी जेका करप्शन कई आहे उहा हिकु हफ़्ते अंदरि रक़म जेका आहे उहा जमा कराई वञे। ॿी सूरत में इहो केस चीफ सेक्रेटरी सिंध या एंटी करप्शन जे चेयरमैन ॾांहुं मोकिलियो वेंदो। उनखां पोइ वरी 5 मार्च ते वरी साॻी उन सेक्रेटरी उन आशिक़ अली अबड़ो खे वरी ख़त लिखिया आहिनि, वरी उन ख़त में उनखे वज़ाहती नोटिस जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि त तव्हां जेका रूल्स जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, तंहिं करे जवाबु दाख़िल कयो वञे। त ईअं ई हिकिड़ी करोड़े रुपयनि जी इंसानी हक़नि वारे खाते में करप्शन कई वई आहे। हिक ॿिए ते जेके आहिनि उहे इल्ज़ाम मढ़िया विया आहिनि ऐं सेक्रेटरी रुगो मामला ॾिसंदी रही आहे, कॾहिं कंहिंजे पासे कॾहिं कंहिंजे पासे
ऐं ईअं ई किरोड़े रुपयनि जे क़ौमी ख़ज़ाने खे जेका उहो नुक़सानु पहुचायो वियो आहे। जी अच्छा सकी करप्शन जो स्कैंडल साम्हूं अचण खां पोइ इंसानी हक़नि वारे खाते जे सेक्रेटरी तहसीन फातिमा कुझु कामोरनि ख़िलाफ़ एक्शन वरितो ऐं बाद में वरी यू टर्न वठंदे सभिनी खे क्लीन चिट ॾिनी वई। इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुलु तव्हांखे जीअं मूं ॿुधायो त ॿिन्ही पासनि खां उहा सेक्रेटरी जेका उहा हले पई त 21 फेबरवरी ते ॿिनि कामोरनि खे उन्हनि ख़त लिखियो। उहो सेक्रेटरी जी मंज़ूरी सां आशिक़ अली अबड़ो, वरी आशिक़ अली अबड़ो खे जेका उहो 4 मार्च ते ख़त लिखियो वियो त करप्शन जा मामला सेक्रेटरी तहसीन फातिमा पाण ई ज़ाहिर कया। उन जी मंज़ूरी सां टिनी कामोरनि खे जेके आहिनि उहे ख़त लिखिया विया, यानी इन में 4 खां 5 किरोड़ रुपयनि जी करप्शन जा आहिनि स्कैंडल ज़ाहिर कया ऐं वरी उहे ई केस वरी पाण ई वरी वापसि वठी छॾिया आहिनि। त जीअं ई हिकिड़ो मामिलो ज़ाहिर थिए थो ऐं उनखे उन्हनि जेका जवाबु दाख़िल बि न करायो आहे, फज़ल अवैसी जेको आहे उहो ॿाहिरि मुल्क वियल आहे हींअर, उन जवाबु दाख़िल ई नाहे करायो। उन ते 84 किरोड़ रुपयनि जी 84 लख रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम लॻायो वियो। वरी 4 मार्च ते आशिक़ अली अबड़ो ते जेको आहे उहो इल्ज़ाम लॻो त 1 करोड़ 73 लख रुपयनि जी उन करप्शन कई आहे। वरी 7 मार्च ते उन्हनि जो जवाबु मुतमिन जेको आहे उहो करार ॾिनो वियो ऐं उहे लेटर वरी तहसीन फातिमा वापसि वठी छॾिया। जॾहिं उन करप्शन ई न कई ऐं उन जी इंटरनल का इंक्वायरी नाहे थी त उन ते तव्हां इल्ज़ाम कीअं हया? ऐं जॾहिं इहा इंक्वायरी वेठी न, तव्हां पहिरीं त थियणु त ईअं घुरिजे हा त हीउ मामिलो एंटी करप्शन ॾे वञे हा ऐं करप्शन थिए हा। पर जेको मूंखे ज़रियनि खां ॻाल्हि जेका मालूम थियो आहे त डील थी आहे इन्हनि ऑफिसरनि विच में ऐं इहो मामिलो जेको आहे उहो दॿायो वियो। उन खां पोइ इहे वरी लेटर जेके आहिनि उहे वापसि वरिता आहिनि। जेके अमजद चांडियो खे लेटर 21 फेबरवरी ते लिखियो वियो त तव्हां 21 लख रुपया जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते कढिया आहिनि, उहे वापसि कया वञनि। उहे 7 मार्च ते सेक्रेटरी तहसीन फातिमा उहो वरी विड्रा कयो ऑर्डर। वरी जेको 4 मार्च ते ख़त लिखियो हो तहसीन फातिमा आशिक़ अली अबड़ो खे त 2.25 करोड़ रुपया तव्हां गैर क़ानूनी तौर ते कढाया आहिनि, तव्हांखे DDO पावर हुयो जॾहिं, ऐं उहे पैसा वापसि कयो। उहो बि 7 मार्च ते वरी उहो लेटर विड्रा कयो वियो। हिकिड़े डील तहत हीउ मामिलो वरी दॿायो वियो आहे ऐं वरी जांच कंदड़ जेके इदारा आहिनि उहे ख़ामोश वेठल आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई जेका उहा नाहे थी। ऐं ॿुधाए पियो वञे त केतिरी अरसे खां इहे ॿई सेक्शन ऑफिसर अमजद चांडियो ऐं आशिक़ अली अबड़ो जॾहिं त हीअ स्कैंडल ज़ाहिर थिया, सेक्रेटरी पाण इन मामले खे ज़ाहिर कयो, वरी पाण ई इन्हनि खे वापसि वठी छॾियो आहे, यानी उन्हनि यू टर्न वरितो। त उन जे ख़िलाफ़ु अॼु ताईं का कार्रवाई बि नाहे थी ऐं इहो मामिलो जेको आहे हाणे दॿायो वियो आहे। जी अच्छा सके नाज़रीन खे इन कामोरे बाबति बि कुझु तफ़सील ॿुधाइजो। जंहिं मथां करप्शन जो इल्ज़ाम लॻाए मुबैना तौरु हड़प कयल रक़म वापसि करण जो चयो वियो, पर रक़म वापसि वठण बदिरां खेसि 6 डायरेक्टोरेट जा मालियाती इख़्तियार ॾेई नवाज़ियो वियो आहे। बिल्कुलु उहो आहे सेक्शन ऑफिसर आशिक़ अली अबड़ो। सही, आशिक़ अली अबड़ो ते 4 मार्च हिकिड़ी दिलचस्प जेका आहे उहा ॻाल्हि ॾिसो साम्हूं अचे पई त सेक्रेटरी तहसीन फातिमा 20 ग्रेड जी हिकिड़ी सीनियर ऑफिसर आहे, उनखे इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे त हीउ इदारो कीअं हलाइजे। 4 मार्च ते हिकिड़े ऑफिसर, हिकिड़े सेक्शन ऑफिसर खे तव्हां चओ था, उन ते इल्ज़ाम लॻायो था त 1 करोड़ 73 लख रुपयनि जी आशिक़ अली अबड़ो करप्शन कई आहे ऐं आशिक़ अली अबड़ो जेको आहे उहो हिकिड़े हफ़्ते अंदरि 2.25 करोड़ जेका उन करप्शन कई आहे उहे वापसि करे। वरी ॿिए ॾींहं ते यानी 5 मार्च ते उहे वरी उन साॻे ई ऑफिसर खे उहे तहसीन फातिमा 6 डायरेक्टोरेट जा DDO पावर ॾेई छॾे थी, जिन ते इहे सुवाल जेके आहिनि उहे जनम वठनि था। 6 डायरेक्टोरेट्स जा उनखे वरी DDO पावर बि ॾिना विया। छा तव्हांजो 4 वारो लेटर जेको हिकु ॾींहुं अॻु जेको कढियो 4 मार्च ते, छा उहो ग़लति हुयो या जेको ही कहिड़े डील तहत जेको आहे इनखे वरी DDO पावर ॾिनो? का इंटरनल इंक्वायरी जेका उनजी न थी ऐं कंहिं बि आला अख़्तियारनि जेको आहे हुकूमती आला अख़्तियारनि इन मामले जो नोटिस नाहे वरितो। जांच कंदड़ जेके इदारा आहिनि, CMIT आहे, एंटी करप्शन आहे या ॿिया जेके जांच कंदड़ इदारा आहिनि उहे ख़ामोश आहिनि। मामिलो रिपोर्ट बि थी चुको आहे, सेक्रेटरी जेका आहिनि इन मामलनि जी तस्दीक बि कई त इहा करप्शन थी आहे। वरी उनखे DDO पावर ॾिना विया त उन में 6 जेके आहिनि उहे DDO पावर ॾिना विया। हिकिड़ा डायरेक्टोरेट ह्यूमन राइट्स कराची जी उनखे चार्ज ॾिनी वई, मालियाती अख़्तियार उनखे ॾिना विया उन ई आशिक़ अली अबड़ो ते, जंहिं ते 2.25 करोड़ जो 4 मार्च ते जेका करप्शन जो इल्ज़ाम लॻायो वियो।
वरी जेका ह्यूमन राइट्स डायरेक्टोरेट हैदराबाद जी चार्ज ॾिनी वई, शहीद बेनज़ीराबाद जी चार्ज ॾिनी वई, मीरपुर ख़ास जी चार्ज ॾिनी वई, ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट सेक्रेटरीट जी चार्ज ॾिनी वई। उन खां अलावा उन वटि ॿियूं 2 अलॻि सां चार्जूं आहिनि, यानी 7 खां 9 चार्जूं जेके आहिनि इन वटि आशिक़ अली अबड़ो वटि मौजूदु आहिनि, पर उन जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी ऐं उहो सेक्रेटरी उनखे मालियाती अख़्तियार ॾेई वरी 7 मार्च ते उहो लेटर ई विड्रा करे छॾियो, जेको इन ते इल्ज़ाम लॻायो वियो त 2.25 करोड़ जी इन करप्शन कई। इहा इन जी कॾहिं इंटरनल हुन जी न इंक्वायरी थी, न उहो मामले जी का जांच थी, ईअं ई ऑफिसरनि ते इल्ज़ाम लॻायो वञे थो ऐं वरी उन जो मामिलो जेको वरी विड्रा थिए थो। तमामु वॾा जेके आहिनि उहे सवाल उथनि पिया, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीउ इदारो जंहिं मक़सदु लाइ ठाहियो वियो उहो मक़सदु जेको आहे उहो हासिलु करण में ही नाकाम वियो ऐं करप्शन जे वर चढ़ी वियो ऐं उते जेके सीनियर ऑफिसर वेठा आहिनि या जेकी सेक्रेटरी जेके विहारिया वञनि था उन्हनि जी हालति जेका आहे उहा नाज़रीन जे इहा साम्हूं आहे। सही जी अच्छा सगीर, ह्यूमन राइट्स कंप्लेन मैनेजमेंट सिस्टम वारी रिथा में बि करप्शन जो इंकशाफ साम्हूं आयो आहे ऐं इन हवाले सां इहे बि ख़बरूं आयूं आहिनि त इन मामले ते ह्यूमन राइट्स में PND डिपार्टमेंट आम्हूं साम्हूं थिया आहिनि। इन बाबति अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? ॾिसो, ही इंसान जॾहिं निगरान हुकूमत हुई उन वक़्तु इहो मामिलो साम्हूं आयो हो त उन वक़्तु तहसीन फातिमा जा यूटर्न मथां यूटर्न जेके आहिनि उहे तव्हांखे साम्हूं ईंदा त उन वक़्तु तहसीन फातिमा हिकिड़ी समरी जेका आहे उन्हनि मोकिली मिनिस्टर निगरान हुकूमत जो उन वक़्तु सुमरो साहिबु हुयो, उन ॾांहुं इहा समरी मोकिली त जेका ही रिथा आहे ह्यूमन राइट्स कंप्लेन मैनेजमेंट सिस्टम, त जेकी इंसानी हक़नि जी भनकड़ी थिए थी उन्हनि जूं शिकायतूं उते दर्ज थींदियूं, बाक़ाइदे सां हिकिड़ो IT सिस्टम हूंदो, टेक्नोलॉजी जो दौरु आहे त उहे कंप्लेन जेका आहे उहा गॾु कजनि ऐं उन्हनि खे ॿुधिजे। उन जी इहा 8 करोड़ खां वधीक जेका इहा रिथा हुई ऐं इन रिथा में बि वरी करप्शन कई वई ऐं उन लाइ जेके शयूं ख़रीद कयूं वयूं उहे नाक़स ख़रीद कयूं वयूं, देरि सां ख़रीद कयूं वयूं, सर्वर जेके ख़रीद कया विया उहे देरि सां ख़रीद कया विया, उहे हाणे हिन जे कम जा न आहिनि रहिया। त उन में हिननि चयो त इन रिथा में जेका आहे सेक्रेटरी तहसीन फातिमा उहो मिनिस्टर खे इहा समरी जेका लिखे थी 29 जनवरी ते ही समरी पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारियूं पिया त इहा समरी जेका उहा मोकिली वई त हिन में करप्शन थी आहे ऐं इन मामले जी जांच कई वञे, इहो एंटी करप्शन खे मामिलो मोकिलियो वियो। उन में मिनिस्टर साहिबु इहो लिखियो त इन में जेके इन रिथा में करप्शन थी आहे ऐं उते जेके उन रिथा जे लाइ जेके शयूं ख़रीद कयूं वयूं आहिनि उहे 3 ते वधीक अघ ते जेके आहिनि ख़रीद कयूं वयूं आहिनि ऐं कुझु शयूं त वरी ख़रीद ई न आहिनि कयूं वयूं ऐं काग़ज़नि में ख़र्चु ॾेखारी वयूं आहिनि। त इहा 8 करोड़ रुपयनि जी जेका मनसूबो हुयो उन में करप्शन अलॻि सां कई वई ऐं इहो मामिलो जेको आहे पोइ एंटी करप्शन खे मोकिलियो वियो। उन खां पोइ वरी इन ई समरी खां पोइ वरी पोइ सेक्रेटरी तहसीन फातिमा जो हिकिड़ो ॿियो यूटर्न साम्हूं अचे थो, चीफ सेक्रेटरी ॾांहुं वरी ॿी समरी मोकिले थी। जीअं ई ही निगरान हुकूमत ख़तमु थी त वरी ॿीहर हिकिड़ी हिननि तहसीन फातिमा समरी मोकिली। 20 ग्रेड जी ऑफिसर आहे, सेक्रेटरी वारी पोस्ट ते वेठल आहे, हिकिड़ो मामिलो ज़ाहिर थिए थो, एंटी करप्शन ॾांहुं मोकिलियो वञे थो त उन जी जांच त थियणु ॾियो। उन जांच थियण खां अॻु ई वरी हिकिड़ी ॿी समरी मोकिली वई चीफ सेक्रेटरी सिंध ॾांहुं त इहो असांजो जेको आहे उहो सेल हले पियो, वर्किंग में आहे, तंहिं करे तव्हां जेके फंड्स हाणे असल में PND डिपार्टमेंट उनखे गैर मयारी करार ॾिनो आहे। रिथा जॾहिं मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन डिपार्टमेंट हिकिड़ो सेल ठहियलु आहे, उन जी टीम वई उते, उन रिथा जो जाइज़ो वरितो सॼी ऐं उन PC1 तहत कमु न थियलु हुयो ऐं उन्हनि गैर मयार करार ॾेई करे उन जा फंड्स रोके छॾिया आहिनि उन रिथा जा। जंहिंखां पोइ हिननि ॿी हिकिड़ी इहा समरी मोकिली ऐं समरी में इहो चयो वञे थो त इहो जेको असांजो मनसूबो उहो हलंदड़ आहे ऐं जेके असां सर्वर वरिता हुया 5 सर्वर जेके हिननि वरिता आहिनि इहे हाणे असांजे कम जा ई न आहिनि। जंहिं रिथा जे लाइ हिननि वरिता करोड़ रुपया हिननि ख़र्चु कया ऐं उहे चवनि था त हाणे असांजी इहे कम जा ई न आहिनि ऐं असांजे इस्तेमाल में न ईंदा, तंहिं करे इहे तव्हां वापसि वठो, कंहिं ॿिए डिपार्टमेंट खे ॾियो। इहो तहसीन फातिमा जो मौक़िफ़ आहे ऐं असांजा जेके फंड्स बंदि कया विया आहिनि उहे अनफ्रीज़ कयो, जंहिं ते जेको आहे उहो प्लानिंग एंड डेवलपमेंट जे अख़्तियारनि इहो सख़्तु उन ते जेको आहे उहो एतिराज़ु वारियो आहे ऐं इहो ॿुधायो आहे त इहो बिल्कुलु ईअं न थींदो ऐं सभ खां पहिरीं तव्हां जेके PC1 मुताबिक़ उते कमु करायो
ऐं जेकी तव्हां सर्वर वरिता आहिनि हाणे उनखे इलाही टाइम थी वियो आहे, उहो ख़राब बि थी सघनि था। तंहिं करे तव्हां पंहिंजे जंहिं मक़सद लाइ इहे वरिता आहिनि उहे उन कम लाइ आणियो। ऐं उनखां अलावा तव्हां DG ऑडिट और DG IT खां इन मामले ते तव्हां राय बि वठो त उन जी इन सर्विस जी जेका उहा हाणे कहिड़ी कंडीशन आहे, हली सघनि था नथा हली सघनि, उन मामले ते तव्हां इन्हनि खां राय वठो। उनखां अलावा उन्हनि खे इहो ॿुधायो वियो त इन्हनि खे इंस्टॉल कयो, ऑपरेट कयो, इस्तेमालु कया वञनि इहे, त इहो मामिलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। इन में बि करप्शन कई वई। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न त उन वक़्तु जेको सेक्रेटरी हुयो सबतुल्ला महर, जावेद सबतुल्ला महर साहबु हुयो, उन में उहो मिनिस्टर साहबु लिखियो आहे, जेको अॻूणो सेक्रेटरी इंसानी हक़नि वारे खाते जो हुयो जावेद सबतुल्ला महर, उन्हनि जो बि एहतिसाब थियणु घुरिजे। उन जे दौर में इहा प्रोक्योरमेंट थी आहे त इहा कहिड़े क़िस्म जी थी प्रोक्योरमेंट, ऐं उहे जेके कुझु शयूं ख़रीदी न कयूं वयूं आहिनि, कागज़नि में ॾेखारी वयूं आहिनि, त इन मामले जी अञा ताईं का जांच न आहे थी। उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न आहे थी। इहो ॿियो स्कैंडल आहे ऐं इन मामले जी जांच थियणु घुरिजे। ऐं जीअं जेके बि इहे डिपार्टमेंट इन जा जेके नंढा नंढा इदारा ठहियल आहिनि उहे बहितर उन्हनि जी कारकर्दगी न हुजण जे करे करोड़े रुपयनि जी जेका बजेट रखियल आहे उन में बि घपला हया विया आहिनि। त जांच कंदड़ इदारा जेके आहिनि उन्हनि जी जेका मुजरमानी ख़ामोशी आहे उन ते बि जेके आहिनि उहे सवाल उथनि पिया त हीअ जेका एंटी करप्शन खे इहा जांच मोकिली कई उहा किथे पहुती आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई छो न आहे थी। हिकिड़ो डिपार्टमेंट लिखी ॾिए थो त हीअ इन असांजी रिथा में करप्शन थी आहे, PND डिपार्टमेंट चवे थो त PC1 मुताबिक़ कमु न आहे थियो, त उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु जेकी गैर क़ानूनी तौर ते जेके इन्हनि प्रोक्योरमेंट कई ऐं कागज़नि में जेके उहे शयूं ख़र्चु ॾेखारियूं आहिनि ऐं अरबे करोड़े रुपयनि जी जेका हिननि करप्शन कई, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई छो नथी थिए, उन्हनि ते FIR छो दाख़िल नथियूं थियनि। एंटी करप्शन किथे आहे? उनजो कमु जेको आहे उहो एंटी करप्शन जो जेके करप्शन जे ख़ात्मे लाइ आहे, पर हू जेका उहे उन डिपार्टमेंट जेको आहे उहो हिन वक़्तु ख़ामोश आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई न आहे थी इन्हनि इंसानी हक़नि वारे खाते जे कामरनि ख़िलाफ़ु। त इहो हिकिड़ो मामिलो आहे ऐं अॼु ताईं इहो मामिलो पेंडिंग आहे ऐं PND डिपार्टमेंट ऐं ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट विच में इहो तकरार हलंदड़ आहे ऐं इंसानी हक़नि वारे खाते जी सेक्रेटरी चए थी इहे सर्वर जेके आहिनि असांजे हाणे कम जा न आहिनि, तव्हां इहे वापसि वठो। ऐं PND डिपार्टमेंट चयो आहे त असांजे इहे तव्हां सॼी PC1 मुताबिक़ कमु कयो ऐं ॿिए डिपार्टमेंट खे इहे असां नथा ॾेई सघूं, जंहिं मक़सद लाइ तव्हां वरिता हुया उन मक़सद लाइ कमु आणियो। जी अच्छा सकीर, इंसानी हक़नि वारे खाते में करप्शन ऐं करप्शन कंदड़ कामोरनि खे क्लीन चिट ॾियण वारे मामले ते अव्हां जी कंहिं ज़िम्मेवार अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूं राब्ते करण जी कोशिशि कई। जेके इल्ज़ाम हेठि आयल आहिनि, अमजद चाडियो आहे, उनखां अलावा आशिक़ अली अबड़ो आहे ऐं जेको अवैसी साहिबु आहे उहो त मुल्क खां ॿाहिरि आहे ऐं सेक्रेटरी जेका तहसीन फातिमा आहे उन सां बि जेका उहा ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई, पर उन्हनि मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयो छाकाणि जो उहो डिफॉल्टर आहिनि ऐं उन ते मौक़िफ़ ॾियण खां जेका उहे लवाए रहिया आहिनि, इन करे उन्हनि सां का बि ॻाल्हि ॿोल नाहे थी सघी। हिकिड़ी पिक्चर जेका आहे उहा साम्हूं आहे त हिकिड़े कामोरनि ते जेका उहा करप्शन जेका उहा साबित थिए थी ऐं उनखे चयो वञे थो त हिकिड़े हफ़्ते अंदरि तव्हां जेका जवाबु दाख़िल करायो ऐं उहा रक़म जेका वापसि करायो, वरी हिकिड़े डील तहत वरी उहे ई लेटर जेके आहिनि उहे वापसि वरिता वञनि था। सो हिकिड़ो पिक्चर जेका उहा साम्हूं अची चुकी आहे नाज़रीन जे ऐं उहे ई जेके इल्ज़ाम हेठि आयल कामोरा आहिनि उहे मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे रहिया आहिनि। जी सगीर, हाणे पाण ज़िक्र कंदासीं लेबर डिपार्टमेंट जे मातहत इदारे सेसी जो, जिथे बि कामोरनि कमाल महारत सां दवाउनि जी ख़रीदारी में जालसाज़ी कई आहे। सगीर, इहो ॿुधाइजो त दवाउनि जी ख़रीदारीअ में करप्शन कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ हेल ताईं का कार्रवाई थी सघी आहे? बिल्कुलु, सेसी वारे इदारे में बि इहे साॻी सूरत हाल आहे जीअं ॿियनि डिपार्टमेंट जी आहे। असीं पंहिंजे नाज़रीन खे अॻु में बि ॿुधाए चुका आहियूं त जेकी मज़दूरनि जे लाइ ऐं जेकी फैक्ट्रियुनि ते कमु कंदड़ जेकी पोहरियत आहिनि, उन्हनि जे इलाज जे लाइ हिकिड़ियूं अस्पतालूं ठहियल आहिनि ऐं उन में जेको आहे उन्हनि जो मुफ़्त इलाजु कयो वेंदो आहे। हाणे उन्हनि में जेका उहो 50 करोड़ रुपयनि खां वधीक जो हिकिड़ो टेंडर थियो ऐं उहो टेंडर जेको आहे उहो गैर क़ानूनी तौर ते कयो वियो ऐं उन में जालसाज़ी कई वई। उन में अहिड़नि कंपनियुनि खे शामिलु कयो वियो जेके डिफॉल्टर हुयूं, जन हिकिड़ो फ्रॉड कयो ऐं उन में जेकी जन टेंडर मंज़ूरु कयो
सलीम रज़ा खोड़ो साहब ऐं डायरेक्टर प्रोक्योरमेंट जेको आज़म सुलेरी साहब ऐं उन में जेकी कमेटी में जेके ॿिया हुया अब्दुल वाहिद शोरो साहब आहे, सनी मुहिद्दीन आहे ऐं सेसी जो डिप्टी डायरेक्टर ऑडिट आहे, डिप्टी डायरेक्टर प्रोक्योरमेंट डॉक्टर तनवीर कादिर आहे। इहे जेके कामोरा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु अॼु ताईं का बि कार्रवाई नाहे थी ऐं इहो मामिलो दॿायो वियो आहे। इते बि जांच कंदड़ इदारा जेके आहिनि उहे ख़ामोश वेठल आहिनि ऐं इहा जेका उहा तस्दीक थी चुकी आहे त जेका UTS कंपनी आहे ऐं S&T कॉर्पोरेशन उन जा पे ऑर्डर बि जेके आहिनि उहे कूड़ा निकिता आहिनि ऐं उन जी दवाउनि जी जेकी ख़रीदारी में उन्हनि वॾो फ्रॉड कयो आहे। जंहिंजा पे ऑर्डर कूड़ा निकिरनि ऐं उन जेके अघु ॾिना मार्केट जे हिसाब सां हुए ई कोन। ॿीड़ ते जेके आहिनि उहे वॾे महांगियूं दवायूं जेके आहिनि उहे ख़रीद कयूं हुयूं। लखे किरोड़ रुपयनि जो जेको आहे उहो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो वियो। जॾहिं टेंडर में जेका उहा जालसाज़ी थी त ऐं उहो टेंडर मंज़ूरु कंदड़ कामोरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई छो नथी थिए। हिन वक़्तु जेको आहे सेसी जो कमिश्नर सलीम रज़ा खोड़ो आहे ऐं सलीम रज़ा खोड़े जी मौजूदगी में इहो 50 करोड़ रुपयनि जो टेंडर थियो। 50 करोड़ रुपयनि खां वधीक जो इहो टेंडर थियो त उन जूं अखियूं छो बंदि हुयूं ऐं उन वक़्तु उन्हनि इहो सॼो चेक छो न कयो त हीउ जेको फ्रॉड थिए थो। ऐं उन जे ई हिकिड़े ई सेसी जे हिकिड़े ऑफिसर उहो सेसी जे कमिश्नर खे ख़तु लिखियो आहे, चीफ मेडिकल ऑफिसर हुयो, उन सेसी जे कमिश्नर खे ख़तु लिखी उन्हनि जो इहे अखियूं खोलियूं आहिनि। जेको निंड सुतल हुयो सलीम रज़ा खोड़ो साहब उन जो इहो अखियूं खोलियूं ऐं चयईं त हीअ जेके दवाऊं ख़रीद कयूं वयूं आहिनि इहे मार्केट खां त वधीक आहिनि, त हीअ जेके रेट आहिनि तमामु महांगा आहिनि ऐं क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु थिए थो। त हालांकि जेके आहिनि उहे 15% घटि हुजणु घुरिजनि, मंज़ूरी खां जेके आहिनि खां घटि जेके आहिनि हुजणु घुरिजनि। पर ही सेसी जा कमिश्नर जेको हुयो सलीम रज़ा खोड़ो साहब उन टेंडर मंज़ूरु कयो ऐं जेको सेसी जो डायरेक्टर प्रोक्योरमेंट हुयो आज़म सुलेरी ऐं ॿिया जेके उन में प्रोक्योरमेंट कमेटी में शामिल हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु अॼु ताईं का बि कार्रवाई नाहे थी। लेबर डिपार्टमेंट जे ई मातहती इदारो आहे सेसी। लेबर खाते जो सेक्रेटरी छा करे रहियो आहे जॾहिं एॾो टेंडर में एॾी जालसाज़ी थिए थी, पे ऑर्डर कूड़ा निकिरनि था, करोड़ रुपयनि जो नुक़सानु थिए थो, लखे रुपयनि जो नुक़सानु थिए थो, महांगियूं दवाऊं ख़रीद कयूं वञनि थियूं, हिकिड़ी मामले जी तस्दीक थिए थी, फ्रॉड साबित थी वञे थो, जालसाज़ी थिए थी, पोइ उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई छो नथी थिए। ॿुधाए पियो वञे त इहा UTS कंपनी जेका आहे या अञा ॿी जेका कंपनी आहे इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पहिरीं बि इहे इन टेंडरनि में हिसो वठंदियूं रहियूं आहिनि। त पोयां टेंडर बि जेके आहिनि उहे खुलणु घुरिजनि ऐं नेब किथे आहे त हीअ 50 करोड़ रुपयनि खां वधीक जो टेंडर आहे त नेब समेत ॿिया जांच कंदड़ इदारा जेके आहिनि उहे मुतहरिक छो न पिया थियनि। उन ते बि सवाल उथनि पिया ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न पई थिए। हीउ पोहरियतनि जो इदारो आहे जिते फैक्ट्री में कमु कंदड़ मज़दूर जेके आहिनि उन्हनि जो ई इलाजु कयो वेंदो आहे। 60 करोड़ रुपया जेके आहिनि टोटल जेके आहिनि उहे 12 इन्हनि जो इस्पतालूं ऐं सर्कल्स आहिनि। उन्हनि लाइ 60 करोड़ 90 लख याने 61 करोड़ रुपयनि जी इन्हनि जी बजट मुख़्तस थियल आहे रुगो मेडिकल साइड वारी में। त 61 करोड़ रुपयनि जी जेका रखंदड़ बजट आहे मेडिकल साइड में उन में घपलो कयो वञे थो ऐं उन में जेके मुलविस कामोरा आहिनि या इल्ज़ाम हेठि आयल कामोरा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई जेका उहा अॼु ताईं नाहे थी सघी। अॻु में बि असीं इन मामले ते असीं प्रोग्राम करे चुका आहियूं। उनखां अलावा इन जेके सेसी वारे इदारे में जेके आहिनि ॿिया जेके केतिरा ई कामोरा आहिनि उहे बि इल्ज़ाम हेठि आयल आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ बि का बि कार्रवाई साम्हूं जेका उहा न आई आहे। ताज़ो ई जेको आहे लेबर खाते में जेके आहिनि घटि ग्रेड वारनि जेके मुलाज़िमनि जा प्रमोशन थिया आहिनि त उन में बि जालसाज़ी कई वई आहे। जेके 1, 2, 3 नंबर ते आहिनि उन्हनि खे हेठे नंबर ते जेके याने 20, 24, 22 नंबर ते जेके हुया उन्हनि खे मथे खयो वियो। उन्हनि जा प्रमोशन करे जेके फस्ट ते हुया जन रिश्वत न ॾिनी उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि खे प्रमोशन न आहिनि कया विया ऐं हेठे माण्हुनि जा मथे करे उन्हनि खे प्रमोशन ॾिनो वियो आहे लेबर खाते में। इहे बि शिकायतूं जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पियूं। ईअं ई वरी सेसी में बि जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते हिकिड़ा प्रमोशन कया विया। पहिरीं उन्हनि खे प्रमोशन उन्हनि जो कयो वियो, बाद में वरी उहो ई चयो वियो आहे त उन्हनि जा लेटर जेके आहिनि इहे त फेक आहिनि। जॾहिं प्रमोशन ई थियो त पोइ वरी फेक कीअं थिया। त हिकिड़े फ्रॉड त करप्शन कई वञे थी, जालसाज़ी कई वञे थी। अगरि उहो सिस्टम में माण्हू अचनि था त ठीकु, ॿी सूरत में उन्हनि जा इहे जेके कागज़ उहे फेक करार ॾिना वञनि था या उन्हनि खे विड्रा कयो वञे थो लेटरनि खे। ईअं हिकिड़े सिस्टम तहत हर इदारे में करप्शन कई वञे थी। पर जांच कंदड़ इदारा जेके आहिनि
उहे अॼु बि ख़ामोश आहिनि। उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई नथी थिए जेकी करोड़नि रुपयनि जी करप्शन कनि था। हालांकि सिंध हुकूमत जे आला अख़्तियारनि खे, सिंध जे वॾे वज़ीर खे घुरिजे त अहिड़नि करप्ट कामोरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए जेकी यूटर्न मथां यूटर्न वठनि था ऐं जेकी करोड़नि रुपयनि जा जेके आहिनि उहे टेंडर कनि था गैर क़ानूनी तौर ते, उन्हनि कामोरनि खे साइड लाइन कयो वञे, उन्हनि खे जेको आहे उहो रिपोर्ट कयो वञे, उहिदनि तां हटाए करे उन्हनि खे जेल उमाणियो वञे। पर ईअं कोन पियो थिए ऐं उहे ई सिस्टम जा कामोरा जेके आहिनि अॼु बि उन्हनि साॻियनि उहिदनि ते वेठल आहिनि। जी अच्छा सगीर, जीअं त अवां ॿुधायो त पे ऑर्डर बि कूड़ा निकिता आहिनि, त इहो छा मामिलो आहे ऐं हेल ताईं इल्ज़ाम हेठि आयल कामोरनि ऐं दवाउनि जी कंपनियुनि जे मालिकनि ख़िलाफ़ का आख़िर असराइती कार्रवाई छो नथी थिए? इहा इन करे जेके आहिनि उहे कार्रवाई न पई थिए छाकाणि जो उहे सिस्टम जो हिसो रहिया आहिनि माज़ी में। UTS कंपनी ऐं ॿी जेका कंपनी तव्हां ॿुधाई, ॿ कंपनियूं आहिनि उहे डिफॉल्टर साबित थियूं आहिनि, उनजा पे ऑर्डर बि कूड़ा साबित थी विया आहिनि ऐं इहा सेसी जे कमिश्नर खे ख़ुदि खे ख़बर आहे त उनजा पे ऑर्डर बि कूड़ा आहिनि ऐं हुननि महांगियूं दवाऊं ख़रीद कयूं आहिनि ऐं हुननि ग़लति बयानी बि कई आहे, यानी जालसाज़ी साबित थी चुकी आहे 50 करोड़ रुपयनि जे टेंडर में। बिल्कुलु। पर उन जे बावजूद बि उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई न पई थिए, न उन्हनि जेका कंपनी जे मालिकनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी सघी आहे, न ई जेके आहिनि उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु जिन इहो टेंडर जेको आहे मंज़ूरु कयो उन्हनि जे ख़िलाफ़ु, छाकाणि उहो सेसी जो कमिश्नर पाण उन मंज़ूरु कयो आहे, उहो पंहिंजे ख़िलाफ़ु कार्रवाई कीअं कंदो। ऐं प्रोक्योरमेंट जो डायरेक्टर जेको आहे आज़म सुलेरी ऐं ॿिया जेके उन में मेंबर आहिनि उन्हनि उहो टेंडर उहो मंज़ूरु कयो, उन्हनि इहे अघु जेके आहिनि उहे निंड सुतल हुया उन वक़्तु ऐं उन्हनि चेक न कयो त हीअ डिफॉल्टर कंपनी आहे, हिननि पे ऑर्डर जेके आहिनि उहे फेक जमा कराया आहिनि। हिकिड़े सिस्टम तहत इहा करप्शन थिए थी ऐं उन करप्शन में इहे समूरा जेके आहिनि ऑफिसर मुलविस हुजनि था। छा लेबर खाते जे सेक्रेटरी खे ख़बर न हूंदी त जेको इहे 50 करोड़ रुपयनि जो टेंडर थियो उन में जालसाज़ी थी आहे ऐं इहे डिफॉल्टर जेके आहिनि उहे साबित थिया आहिनि, इहे कंपनी जा मालिक। पर अॼु ताईं उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न पई थिए ऐं हिकिड़े सिस्टम तहत इहे कामोरा करप्शन कनि था ऐं समूरा इहे भाङे भाईवार हुजनि था। लेबर खातो हुजे, सेसी जा कमिश्नर हुजनि या जेकी ॿिया जेके उनमें UTS कंपनी जो मालिक समेत ॿिया जेकी कामोरा आहिनि उहे हिकिड़े सिस्टम तहत भाङे भाईवार हुजनि था ऐं हिकिड़े सिस्टम तहत उहा करप्शन हर इदारे में थिए थी। जी अच्छा सगीर, पाण पोइ वारे खाते जे मातहत सेसी वारे मामले ते अॻु बि प्रोग्राम करे चुका आहियूं, पर हिन इदारे में करप्शन ख़त्म थियण जो नालो ई नथी वठे। छा सिंध जी नई हुकूमत मां का चङाईअ जी उमेद रखी सघिजे थी? बिल्कुलु। हाणे कुझु ई ॾींहंनि खां पोइ जेको आहे सिंध जी ब्यूरोक्रेसी में वॾे पैमाने ते उहा ट्रांसफ़र पोस्टिंग थींदी, सेसी जो नओं कमिश्नर रखियो वेंदो, लेबर खाते जो नओं सेक्रेटरी रखियो वेंदो, हिकिड़ो नओं वरी निज़ाम ईंदो। पर इहो माज़ी में बि सेसी में ईअं थींदो रहियो आहे, पर इहा न उमेद करे सघिजे थी छाकाणि जो जेको हाणे इहा नवां जेके ऑफिसर ईंदा उन थी सघे थो उन्हनि जे ख़िलाफ़ु इहे कार्रवाई कनि या जेके डिफॉल्टर जेके साबित थिया आहिनि कंपनी मालिक उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई कनि। पर हिन वक़्तु ताईं का बि कार्रवाई न आहे थी छाकाणि जो इहे निगरान हुकूमत जा ई जेके आहिनि उहे जॾहिं निगरान हुकूमत आई उन वक़्तु इहे ट्रांसफ़र पोस्टिंग थियूं, उहे ई साॻा ऑफिसर जेके आहिनि उहे हिते वेठल हुया। त हाणे जेके आहिनि उहे कुझु ॾींहंनि खां पोइ ॿुधाए पियो वञे त हाणे ट्रांसफ़र पोस्टिंग थींदी, समूरा सेक्रेटरी, कमिश्नर, DCs ऐं ॿिया जेके खातनि जा जेके अहम सरबराह आहिनि उहे तब्दील थींदा ऐं उन खां उहे उमेद करे सघिजे थी अगरि उहे बि सिस्टम जो हिसो थी विया त पोइ इहो सिस्टम ईअं हलंदो रहंदो। वॾी महिरबानी सकीर टाइम ॾियण लाइ। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।